नाज़रीन तमाम सां अफ़सोसनाक ख़बर शेयर कर रहा हूँ। अगुणो निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद सरदार ख़ान घोटो दिल जो दौरो पवण सबब लाडाणो करे वियो आहे। अहम ख़बर के न्यू पिया घोटकी मां मोहम्मद सरदार ख़ान घोटा बिरादरी जो चीफ सरदार हो। मोहम्मद सरदार ख़ान घोटो ट्रांसपोर्ट वारो निगरान सूबाई वज़ीर रही चुको। मोहम्मद सरदार ख़ान घोटो घोटकी जो तालके जो नाज़िम भी रही चुको। सरदार ख़ान घोटो के दिल जो दौरो पवण सबब मक़ामी अस्पताल आंदो वियो, जिते हुन दम धणी हवाले कयो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे मुश्ताक लगारी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी घोटकी जी एक दुख वारी ख़बर है। अगुनो निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद सरदार ख़ान घोटो दिल जो दौरो पवण सां मौत थी वियो आहे। मोहम्मद सरदार ख़ान घोटो के संदसि अबाणे ॻोठ में दिल जो दौरो थो अचे। घोटकी जी मक़ामी अस्पताल में आंदो वियो, जिते हुन जो दम धणी हवाले कयो आहे। मोहम्मद सरदार ख़ान घोटो घोटा बिरादरी जो चीफ सरदार हुयो। मोहम्मद सरदार ख़ान घोटो ट्रांसपोर्ट ऐं पोरे जो निगरान सूबाई वज़ीर पिणु रही चुको आहे ऐं ॿ दफ़ा जेको आहे तालका घोटकी जो नाज़िम पिणु रही चुको आहे। हीउ मोहम्मद सरदार ख़ान घोटे जो जेको सियासी जेको ताल्लुक़ हो उन सॼी ज़िंदगी। ठीक है मुश्ताक, अपडेट करण लाइ मुंहिंजी महिरबानी।